सिलसिलो जारी है। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त कंदरकोट वेझो मुड़ुस कारा इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो आहे, जॾहिं त हिकु नौजवान खे बि ज़ख़्मी करे विधो आहे। ॾखण बंगले लॻ जवाबदार नसीबुल्लाह दस्ती गोलियूं हणी पंहिंजी ज़ाल मिठा ख़ातून दस्ती खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार ज़ाल खे क़त्ल करण खां पोइ पाड़ेसरी नौजवान शौकत दस्ती खे ज़ख़्मी करे फ़रार थी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए अस्पताल मुंतक़िल कयो आहे। वाक़िए जी जांच ऐं जवाबदार जी ॻोल्हा कई पई वञे। नाज़रीन, हिकु ॿियो तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त कंदरकोट वेझो मुड़ुस कारे इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो आहे, जॾहिं त हिकु नौजवान खे बि ज़ख़्मी करे विधो आहे। ॾखण बंगले लॻ जवाबदार नसीबुल्लाह दस्ती गोलियूं हणी पंहिंजी ज़ाल मिठा ख़ातून दस्ती खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार ज़ाल खे क़त्ल करण खां पोइ पाड़ेसरी नौजवान शौकत दस्ती खे ज़ख़्मी करे फ़रार थी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए अस्पताल मुंतक़िल कयो आहे। वाक़िए जी जांच ऐं जवाबदार जी ॻोल्हा कई पई वञे।